बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। ही स्लाइडूं इन करे त न रखियूं त कॾहिं कॾहिं छा त हिन में काफ़ी शइ कवर करणी आहे, त इन करे थोरो जीअं टाइम हुन ते न वञे, असां सिधो हलूं था पिया पंहिंजे आयत नंबर 101 ते इंशा अल्लाह ताला। हाणे असां 100 ताईं पढ़ी आया हुआसीं। सूरह बक़र जूं आयतूं असां 100 ताईं सिखी आया आहियूं। याने हक़ीक़त इहा आहे त थोरो थोरो बि जेकॾहिं असांखे सम्झ में आयो आहे, स्लाइडूं जेके पढ़ूं था हिते, वरी थोरो माण्हू उन्हनि खे स्लाइडुनि खे ॾिसे या वीडियो ॿुधे त इनशा अल्लाह ताला काफ़ी ॻाल्हि सम्झ में ईंदी। हीअ असांजो आहे दर्स क़ुरान, पर इन में इनहेरेंटली हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि आहे जेका असांखे ज़हन में रखणु खपे, त असां हिन में ग्रामर बि थोरो थोरो कवर कंदा था हलूं। छो जो क़ुरान जी आयतुनि खे सम्झण जे लाइ जेकॾहिं असांखे ग्रामर जी ख़बर न हूंदी त असां क़ुर पाक जी आयतुनि खे सम्झी न सघंदासीं। हिकु ग्रामर जी थोरी ख़बर हुजे, ॿियो लफ़्ज़नि जी माना जी ख़बर हुजे त लफ़्ज़नि उन्हनि जी माना छा आहे। मां बार बार असां इहो ज़िक्र कंदा आहियूं त साईं ज़ुल्फ़कार साहिबु जॾहिं सेखारींदो आहे, जॾहिं क़ुर पाक सदाईं इहो ॿुधाईंदो आहे त बाबा अध खां मथे क़ुर पाक जा लफ़्ज़ असांखे अचनि था पिया। इन करे थोरो ध्यानु ॾेई सम्झण जी कोशिशि कजे। हाणे हिकु थींदो आहे ग्रामर जी ॻाल्हि था कयूं, असां जनरली ॾिसूं त कंहिंजा नाला थींदा आहिनि न, मुंहिंजो बि नालो आहे, ॿियनि शयुनि जा बि नाला आहिनि। जेकॾहिं ॻाल्हाइण में असां ज़िक्र कंदा आहियूं त मां जॾहिं पंहिंजो ज़िक्र कंदुमि या कंहिं ॿिए जो ज़िक्र कंदुमि दोस्त जो, त उनजो नालो मां हिकिड़ो दफ़ो खणी पोइ बाक़ी जेका ॻाल्हि हूंदी उहा उन जे बाबति ज़मीर इस्तेमालु कंदुमि। सिंधी में चवंदा आहियूं, अदा मुंहिंजो दोस्त अहमद अली मूंसां गॾु यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुयो, ठीकु आहे, यूनिवर्सिटी में पढ़ंदासीं जी पढ़ंदो हुयो, हुनखे हिस्ट्री में ॾाढो शौक़ु हुयो। मां ईअं न चवंदो वरी अहमद अली खे हिस्ट्री में शौक़ु हो, अहमद अली ड्राइंग बि कंदो हो, अहमद अली खे असांजो माना उनजे वाल साहब जो नालो मोहम्मद अली हो, ईअं न चवंदुमि। हुनजो नालो हुनखे ई वणंदो, इहो थींदो आहे ज़मीर। ऐं अरबी में ज़मीर खे छा चइबो? ज़मीर। को नओं लफ़्ज़ तव्हां सिखियो? नओं लफ़्ज़ सिखियो, पर असांखे इहो लफ़्ज़ अॻे सिखियल हो। त क़ुर पाक में जॾहिं बि आयत में अलाह पाक कंहिंजो ज़िक्र कयो आहे त उन में ज़मीर इस्तेमालु कया अथई। ज़मीर ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकु ज़मीर उहो आहे जेको आयत में तव्हां हुनखे ॾिसंदव त कंहिं ॿिए लफ़्ज़ सां गॾियल न हूंदो। हिकिड़ो ज़मीर उहो आहे जेको सदाईं कंहिं न कंहिं लफ़्ज़ सां गॾिजी ईंदो। एतिरी ॻाल्हि सम्झणी आहे। इहा ॻाल्हि क़ुर में सम्झ में अची वई त असां सम्झो त 40% क़ुर जो ग्रामर सम्झी वरितो। छो जो हर जाइ ते हिकु हिकु लाइन में ॾिसो त ज़मीर केतिरो इस्तेमालु थियल आहे। हाणे हिते ॾिसूं, ही आयत नंबर आहे 101। ही ज़मीर आहे, ही ज़मीर आहे, ही ज़मीर आहे। हाणे हिन खे ॾिसणो पवंदो, ही अलॻि आहे त हिनखे चइबो ज़मीर मुनफ़सिल नीरे में, इहो कंहिंसां गॾु न हूंदो आहे, इहो अलॻि हूंदो ऐं लफ़्ज़ जे शुरू में ईंदो आहे। ऐं हीउ जेको आहे इहो ॾिसो अणी लॻल अथसि न, माना इहो सदाईं कंहिंसां अटैच थींदो। इहो गाॾे वांगुरु आहे, जीअं रेल जो गाॾो हुजे, कंहिं न कंहिं सां गाॾो पाण त हलंदो कोन न, गाॾे खे कंहिं इंजण सां लॻाइणो पवंदो तॾहिं हलंदो। त हीउ जेको ज़मीर आहे इहो बि कंहिं न कंहिं सां पुछी, ऐं गाॾो इंजण जे अॻियां लॻंदो, कॾहिं कॾहिं लॻंदा आहिनि, उन मिसाल खे न ॾिसूं, पर अमूमन गाॾो इंजण जे पुठियां लॻंदो आहे, ईअं न। त हीउ जेको अटैच्ड आहे ज़मीर मुतसिल आहे, इहो बि पुठियां लॻंदो आहे। ज़मीर जे पुठियां जो मतिलबु इहो आहे त पहिरियों नालो ईंदो, पोइ ज़मीर ईंदो। पुठियों जो मतिलबु इहो आहे। जीअं हाणे हिते ॾिसो, ही जा ही फ़इल आहे जेको बि आहे, उन खां पोइ हुम आयो आहे। हीउ लिखियलु अलॻि आहे, पर इहो अलॻि न आहे, एक्चुअली हिन खां पोइ आयल आहे, माना हिन सां गॾियल आहे। हीउ गॾियल हिन सां छो कोन्हे? ऐं हीउ ॾिसो, हीउ हिन सां गॾियल आहे, छो जो ऐन में ख़ूबी आहे त हिन सां गॾिजी सघे थो पई, पर हमज़ा में इहा ख़ूबी कोन्हे। हमज़ा खे अलॻि ई लिखिबो, हमज़ा खे हिन सां गॾाए न लिखिबो, इन करे हीउ गॾियल हिन सां न आहे। पर हिकु गॾियल हूंदो आहे, जेकॾहिं अलॻि लिखियलु हुजे त निशानी इहा आहे त इहा लफ़्ज़ खां पोइ ईंदो, पहिरियों न हूंदो। पहिरियों कहिड़ो हूंदो? ओ ही हूंदो।
जीरो। पोइ इहो हूंदो त माना सम्झिजे त इहो मुनफ़सिल आहे। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त भई असां हिनखे छो था सिखूं आख़िर। हाणे ग्रामर नथो वणे, नथो सम्झ में अचे, ॾुखियो आहे, पोइ छो था सिखूं? उहो हिन जे करे जो असांखे क़ुर सिखणो आहे। हिन करे जेको ईअं चवे त इहो ग्रामर बि ॾुखियो आहे, भई ग्रामर भले ॾुखियो हुजे, क़ुर पाक जो ग्रामर ॾुखियो न आहे। अचो असां पंहिंजे ज़हननि में इहो विहारियूं ऐं ॿियनि खे ॿुधायूं। हिते डिस्कशन हले, क़ुर जी ॻाल्हि कयो ऐं ॿुधायो त क़ुर सिखणु सवलो आहे। ॾुखियो फ़क़ति हिकिड़ी ॻाल्हि आहे, टाइम कढणु। ऐं वल्लाही मुंहिंजे उस्ताद, मां इहो टाइम वरितो आहे तव्हांजो 5 मिंट क़ुर खे अॻिते हलण खां पहिरीं, पर इहा तमामु अहम ॻाल्हि आहे। अॼु जेके असां सां सभु मेंबर वेठा आहिनि, हिकिड़ी तव्हां इन ॻाल्हि ते मुंहिंजे ख़्याल में मथां कंहिं सोचियो हुजे, मथां कंहिं न सोचियो हुजे, हिकिड़ी तव्हांखे तमामु ज़बरदस्त ॻाल्हि थो ॿुधायां। उहो इहो आहे त असां सभिनी खे ख़बर आहे त जेको आहे 4 नंबर सूरत शुरू थिए थी पई, चौथो सिपारो मुंहिंजे ख़्याल में, हुन में न, हा, लन तनालुल बिर, माना तेसि ताईं तव्हां चङाई खे न पुॼी सघंदो जेसि ताईं छा कयो, उहो पसंदि कयो, उहो ख़ैरु कयो जेको तव्हांखे पसंदि आहे। ईअं न, असां जेकॾहिं उस्ताद ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई, असां ख़ैरु कीअं कढंदा आहियूं? नए कपिड़े ॾियण जे बजाए जोड़ो पुराणो जोड़ो ॾींदासीं। खाधो जेको बचियल, भला उहो बि ज़्यान न कबो ॾिबो, उहो बि ख़ैरु आहे, पर ख़ैरु सुठो इहो आहे त नई शइ ॾियो। ईद जो जोड़ो ठाहियो, ॿिए खे बि नओं जोड़ो ॾियो। नौकर हुजे, भाउ हुजे, वालिदनि हुजे, भेण हुजे, तोहफ़ा ॾियो नओं, पर नओं। अच्छा, अहिड़े ई नमूने सां मिसाल खे शॉर्ट थो कयां पियो त असां वटि क़ुर पाक सिखण लाइ जेको टाइम कढणु आहे, उहो इहो आहे त मूंखे टाइम मिलियो त मां क़ुर सिखंदुसि। पर बहितर छा आहे, क़ुर जे लाइ ख़ासि टाइम कढणु खपे। इहो बहितरीनु ॻाल्हि हुजणु खपे। हलूं था पिया आयत नंबर 110, 101 ते चए थो पियो, वलम्मा जाअहुम, ऐं जॾहिं पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, कंहिं ॾे, उन्हनि ॾे ओहुम। हाणे हिते लिखियलु न आहे त यहूदियुनि ॾे, काफ़िरनि ॾे, मुशरिकनि ॾे, ईसाइनि ॾे। जॾहिं पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, उन्हनि ॾे वटां अल्लाह जे तस्दीक कंदड़, ये छा आहे, मुसद्दिक़ुन लिमा मअहुम, तस्दीक कंदड़ उन जो जेको हुयो साण उन्हनि जे, या असां सिंधी में चवंदा आहियूं साणनि, या उन्हनि सां गॾु, माना गॾु, गॾु हुयो उन्हनि जे, या साण हुयो उन्हनि जे। उहो उन्हनि जे साण छा हुयो? तौरेत, इंजील। असांजो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, उन ते किताब लथो क़ुर पाक, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सां गॾु इहा बि तस्दीक कई त जेको किताब यहूदियुनि ऐं ईसाइनि ॾे आयो आहे, उहो बि हक़ आहे अलाह जे तरफ़ां, तस्दीक थी वई उहा। पोइ थियो छा? तॾहिं उछलायो, नबज़ माना ईअं उछलाए छॾणु, फिटी करे छॾणु कंहिं बि शइ खे, नबज़। हाणे हीअ सिंधी इहो नओं लफ़्ज़ आहे, नबज़ कंहिंखे ख़बर कोन्हे का। नबज़ माना उछलायो, फरीक़ माना हिकिड़ो टोली, हिकिड़ी टोली उन्हनि में छा कयो, उनखे उछलायो, कंहिंखे, मिनल लज़ीन ओतुल किताब, टोली कहिड़ी? उन्हनि मां जिन खे ॾिनो वियो हुयो किताब, चाहे तौरेत चाहे इंजील। किताब कहिड़ो? किताब अल्लाह, ही जारिन व मजरूर चयोसीं न असां, न सॉरी, हे मुदाफ मुदाफ इलैह, सॉरी। किताब अल्लाह माना किताब कंहिंजो? अल्लाह जो किताब, ठीकु आहे, जिन खे ॾियो वियो। हाणे हिते ॻाल्हि असल हले थी पई यहूदियुनि जी। उन्हनि मां हिकु टोली उछलायो, उन्हनि मां जिन खे ॾिनो वियो किताब अल्लाह जो, यानी तौरेत, काॾे? वरा ज़ुहूर हिम, हिम माना उन्हनि जे, ज़ुहूर, ज़हर माना पुठी थींदो आहे, वरा माना पोयां, पुठीअ पोयां उछलाए छॾियो किताब। किताब खणी के उछलायो कोन्हे। ॾिसो लफ़्ज़ सिंधी में बि ईअं ई ॻाल्हाईंदा आहियूं न, सिंधी में बि ईअं लफ़्ज़ ॻाल्हाइबा आहिनि जंहिंजो मतिलबु हूंदो आहे। मां चवंदो आहियां, मां जेको आहे न, मां टेबल ते वेठो आहियां, हाणे जेको आहे माना, या मां
फोन ते वेठो आहियां, मूंखे 2 मिंट मूंखे छॾे, मां फोन ते ॻाल्हाए वठां। फोन ते वेठो आहियां, माण्हू को वेठो न हूंदो आहे, है न? अहिड़े नमूने सां वरा ज़ुहूरिहिम कअन्नहुम ला यअलमून, कअन्न माना ॼण के त उहे न ॼाणींदा आहिनि उनखे। हाणे हिन जो मक़सदु छा आहे? मक़सदु इहो आहे त न यहूदियुनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो बि इनकार कयो, नबी जो, क़ुर जो बि इनकार कयो। क़ुर जो इनकार त पोइ थियो, पहिरियों त नबी जो इनकार कयूं न, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी न आहिनि इहे, ठीकु। हाणे ॻाल्हि अलाह पाक चवणु इहो थो चाहे त जॾहिं पैगंबर आयो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि ॾे वटां अलाह जे मदीने पाक में यहूदी अची रहिया हुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैदा थियण खां, अचण खां समय साल अॻु, या चइजे या कुझु साल अॻु, ईअं चऊं, या 20-25-30 साल अॻु, कुझु यहूदी आया जिन जो इल्मु चवे पियो त हिकिड़ो नबी ईंदो, पर हिन इलाइक़े में ईंदो। उहे चवनि पिया, इंतज़ारु पिया कनि त असां छो न अॻिते रहूं वञी करे, त जीअं नबी अचे त असां उते हुजूं। ॿी वरी छा ॻाल्हि हूंदी हुई, उते 2 क़बीला हूंदा मुशरिकनि जा, बनु ख़ज़रज ऐं बनु औस। उन्हनि जी जेकॾहिं हिननि सां यहूदियुनि वग़ैरह सां वेड़ थींदी पाण में, त पोइ उहे चवंदा हुयनि त ही छो जो कारोबारी माण्हू हूंदा, कमज़ोर हूंदा, हू थोरो हिन ते कॾहिं कॾहिं मथां ई वठी वेंदा हुआ हू, त पोइ यहूदी उन्हनि खे चवंदा हुया त हाणे त तव्हां सां कमज़ोर आहियो, पर उहो वक़्तु ईंदो जो असांजो नबी ईंदो, असां जॾहिं उनखे फॉलो कयोसीं ऐं नबी असांजो आयो, त पोइ तव्हां असां ॾिसंदासीं। अॻे बि जंगियूं करे आया हुआ न खोड़। तालूत जे बादशाही में वरी जालूत खे मारियऊं, सुलेमान अलैहिस्सलाम जी बादशाही त सभिनी ते हुकूमत हुई उनजी, त यहूदियुनि खे काफ़ी अर्सो रहिया हुकूमतुनि में, त असांजो नबी अचे त पोइ असां तव्हां ॾाढा थी वेंदासीं। त जॾहिं नबी आयो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी इस्माइल मां, त हिननि खे उहा ॻाल्हि भाए न पई। अलाह पाक चवे थो इन इहा ॻाल्हि त जेको नबी सॻोरो आयो, उन ईअं अची कोन चयो त ही तौरेत या इंजील खे न मञूं, न, उन त तस्दीक कई त ही सही किताब आहिनि, अलाह जी तरफ़ वञनि। पर ऐं उन में तौरेत में हुयो छा, हुन में आख़िरी ज़माने में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचण जो ज़िक्र बि हुयो। पर हाणे छो जो उन्हनि खे इहा ॻाल्हि पसंदि न आई त इहो नबी सॻोरो बनी इसराइल में न आयो आहे, इन करे उन्हनि क़बूलियो न पए, त पोइ कयूं छा, पंहिंजे किताब खे ॼण ईअं फिटी करे छॾियऊं ॼण का ख़बर ई न आहिनि त को पैगंबर ईंदो आहे। तॾहिं त हुननि जी किताब माना पंहिंजे किताब जी ई, पंहिंजे किताब खे ई पुठी उछलाए छॾियऊं। एॾो हसद, एॾो साड़, एॾी मुनाफ़िकी, एॾो कूड़, एॾो बुग़्ज़, एॾो इनकार, एॾो ज़िद। न मञणो आहे, पोइ चाहे मुंहिंजे किताब में लिखियलु आहे, उहो मां फिटी करे छॾियां बसि, छो जो मूंखे मञणो न आहे इहो आहे यहूदियुनि जी ॻाल्हि ते। अॻिते हलूं था पिया 102। ऐं उहे यहूदी यानी जेको तौरेत जी पैरवी छॾे अहिड़नि बातिल अमलनि जे पुठियां लॻा जेकी पढ़ंदा हुआ शैतान सुलेमान अलैहिस्सलाम जी बादशाही में। ऐं वरी अलाह पाक चए थो पियो, वमा कफ़र सुलेमान, ऐं न कयो कुफुर सुलेमान अलैहिस्सलाम, यानी जादू करण। जादू करण जो हिते ज़िक्र आयो आहे। हीअ 102 तमामु अहम आयत आहे क़ुर पाक। क़ुर पाक सॼो अहम आहे, पर जादू जे लिहाज़ खां तमामु अहम आहे। इन में काफ़ी तफ़सीरनि में ॻाल्हियूं आयल आहिनि। बहरहाल मक़सदु चवण जो इहो आहे त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी ख़बर आहे त बादशाही हूंदी, असांखे ख़बर आहे उन ज़माने में हुन जा हू बि हूंदा हुया, जिन बि हुन जे कब्ज़े में हूंदा, ॿी मख़लूक बि काफ़ी कब्ज़े में ई, हीअं न, हवा ताईं हुनजो कब्ज़ो हुयो। हवा हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे खणंदी हुई त महीने जो सफ़र हिकिड़े ॾींहं में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम कंदो हो, जॾहिं मथे हलंदो हवा में। त जिन बि हुनजे कब्ज़े में, ऐं ॿियूं जेका हुनजी ॿोली बि सम्झंदो हो पखियुनि जूं। वॾी बादशाही हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी। अलाह पाक ही छो ज़िक्र कयो आहे ऐं न कयो कुफुर सुलेमान अलैहिस्सलाम, पर लेकिन शैताननि कुफुर कयो जो सेखारींदा हुआ माण्हुनि खे जादू, ऐं पिणु
उहो जेकी अस्मा इलाहिया जा असरार माना जेके नाज़िल थिया हुआ ॿिनि मलाइकनि ते बाबुल शहर में, यानी कंहिं मथां हारूत ऐं मारूत मथां। हिन में ॿ टे ॻाल्हियूं आहिनि, कोशिशि कयूं था त हिनखे मुख़्तसिर बि कजे पर ॻाल्हियूं ॿुधाइण बि ज़रूरी आहिनि। उहो कीअं? उहो ॻाल्हि इहा त हारूत ऐं मारूत ॿ मलाइका अलाह पाक जा, उहे लथा किथे बाबुल शहर में। उन्हनि माण्हुनि खे इंसाफ़ बि सेखारियो पए ऐं जादू बि उहे ॼाणींदा हुआ, उहो बि माण्हुनि खे सेखारींदा हुया। पोइ माण्हू बि उन्हनि खां जादू बि सिखंदा हुया। उहो ज़मानो तमामु पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। घणे क़दुरु इदरीस अलैहिस्सलाम जे ज़माने जी ॻाल्हि आहे, त जॾहिं जादू इंसाननि खे अचणु शुरू थी वियो। छो जो तव्हां ॾिसो त यानी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खां पहिरीं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में त जादूगरनि जी ॻाल्हि आहे न। माना जादू अॻु में ई धरती ते कंहिं नमूने सां इल्मु अची चुको हुयो हारूत ऐं मारूत जे। हाणे हारूत ऐं मारूत जो पोइ छा थियो, खूह में टंगिया पिया आहिनि, उनखे कंहिं ॿिनि माईअ वरगलायो, उहे ॻाल्हियूं उनखे पोइ वञण त न वेंदासीं, के सही के ग़लति अलाह बहितर थो ॼाणे, उनखे छॾियूं था पिया। पर बाबुल शहर जेको आहे इहो इराक जो शहर आहे, तमामु वॾो शहर हूंदो, 2.5-3 लख जी 5 लख जी आबादी सम्झिजे इहे माण्हू, त एॾो वॾो शहर हूंदो उन ज़माने में। ऐं वॾो माना जीअं न जे नंढनि शहरनि में कराची शहर हुजे, इहो वॾो माना कारोबारी शहर हो, तमामु वॾो। ठीकु। हाणे जॾहिं यहूदियुनि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खां पोइ थियो छा, जो उन्हनि जादू जो इल्मु जेको सिखणु शुरू कयो ऐं उन ते अमल करणु शुरू कयो। छो जादू जो इल्मु त आयल हुयो न। त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे लाइ यहूदीन चवणु शुरू कयो। ऐं इन खां पहिरीं अञा इहा ॻाल्हि था कयूं, जंहिं ज़माने में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हुयो, उन ज़माने में जेके बि जादू वग़ैरह जा किताब वग़ैरह हूंदा हुया, जिन जा बि लिखियल, जाते बि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम छा कयो, इहो बि हिकिड़ो किस्सो आहे। चवनि था पिया त उन्हनि खे छो जो माण्हू ग़लति इस्तेमालु कनि पिया, उन्हनि सभिनी खे खणी पंहिंजे जेको कुर्सी हूंदी आहे विहण जी, उन जे हेठो उन्हनि खे दॿराए बंदि कराए छॾियईं, त जीअं को हिनखे इस्तेमालु न करे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जॾहिं अलाह खे प्यारो थी वियो, उन खां पोइ शैतानी ख़्याल विधा, शैतान ख़्याल विधा या माण्हुनि खे, त बाबा ही हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जेको हेॾी हुकूमत कंदो हो, कीअं कंदो हो? उहो इनखे जादू हुयो। हा उहो जादू आहे त उहो कीअं सिखिजे? सिखो न, हेठि किताब जो भरिया पिया आहिनि अंदरि, हेठि उहे कढो। पोइ माण्हुनि कढिया, पढ़णु शुरू कया, अमल शुरू कया। अलाह पाक उहा ॻाल्हि थो करे त उहो यहूदी तौरेत जी पैरवी छॾे। तौरेत में इहो न चयल आहे त जादू कयो, उन जी पैरवी छॾे बातिल माना किना कूड़ा कम शुरू कयूं, किना अमल शुरू कयूं। पोइ जेके पढ़ंदा हुआ, शैतान सुलेमान अलैहिस्सलाम जी बादशाही में, उन जी बादशाही में त जिन वग़ैरह हूंदा हुआ, उन्हनि खे त हूंदा हुआ इहे अमल, पर हिननि बि इहे पढ़णु शुरू करे छॾिया। अलाह हुनखे छा थो चवे? शैतानी अमल। जादू जेके सिखनि था, कनि था, कराइनि था, सभु शैतानी अमल आहे। शैतान आहिनि उहे, क्लियर कट शैतान आहिनि। ऐं न कयो कुफ्र सुलेमान अलैहिस्सलाम। अलाह पाक थो चवे त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम थोरी हिननि किताबनि ते या न जादू करे तव्हां ते बादशाही कई आहे, हुनखे त अलाह पाक न बि कयो। उहो हिन शइ खां पाक आहे। हू त उहो कुफ्र कोन कयो आहे। माना जादू जो कमु शैतानी बि आहे, जादू जो कमु कुफ्र बि आहे, क्लियर कट। पर लेकिन शैताननि कुफ्र कयो, जेके शैताननि जेके अॼुकल्ह चाहे जिन्ननि में हुजनि, इंसाननि में हुजनि, जेके इहे अमल कनि था पिया शैतानी, उहे शैतान आहिनि ऐं उहे कुफ्र था कनि। जो सेखारींदा हुआ माण्हुनि खे जादू, जेको सेखारे थो उहो बि ठीकु। ऐं पिणु ॿियो को बि इल्मु जेको इन्हनि मलाइकनि ते नाज़िल थियो, उन्हनि जो ग़लति इस्तेमालु, चाहे उहे अलाह जा नाला ई छो न हुजनि। ऐं हिते आयो आहे त ही अथव नाला मलक आहिनि, मां ॿ मलक, ॿ इहे थींदा हारूत ऐं मारूत। अच्छा, पर अलाह पाक चए थो पियो, इन सां गॾु ई आयत हले थी पई, वमा यो अले मान ऐं यकूला, हिनखे नोट करिणो आहे, अॻिते हली सम्झंदासीं। मिन अहदिन, अलाह क़ुर पाक जी आयत लुत्फ़ थो अचे पढ़ण में, जेकर लफ़्ज़ जी माना अची थी वञे त। ऐं अलाह पाक चए थो, ऐं न हुया उहे ॿई सेखारींदा कुझु बि कंहिं बि हिकिड़े खे, अहद हिकिड़ो चइबो आहे न असां, कंहिं बि हिकिड़े खे उहे न सेखारींदा हुआ ॿई, हता यकूला, जेसि ताईं ॿई चवंदा हुआ त इन मां न फितना फला तकफुर। हिन ॿिनि खे नोट कयो।
इन्नमा नहनु फितन, फितन छो लिखियल आहे गुलाबी हिते वाङणाई में, फितनतु हितां मरबूता जे करे मां इहो मोनस आहे। असीं त रुॻो आहियूं परख, असांखे अलाह पाक आज़माइश लाइ लाथो आहे तव्हांजे, परख माना आज़माइश। फितनूं असां चवंदा न फितनूं, फितनूं आज़माइश आहे। फितने मां कीअं निकिरिजे इहा रब पाक जी तरफ़ां आज़माइश हूंदी आहे। असीं त रुॻो आहियूं परख आज़माइश, पोइ फला तकफुर, तंहिं करे तूं कुफुर न कर। जेको सिखणु हुन वटि ईंदो आहे न हारूत मारूत खे, पहिरीं ईअं चवंदा हुआसीं ख़ुदा जा ॿार असां असां आज़माइशूं अलाह जे तरफ़ां, फितनूं आहियूं माना आज़माइश आहियूं अलाह जे तरफ़ां, इन करे बहितर थी त इहो न सिख। अलाह जो इल्मु त आहे पर इहो सिख न, जेको तोखे नुक़सानु ॾींदो। माना जेकॾहिं सिखो त इन इल्म खे बैजा कम में न आणियो। उन करे जो नाजाइज़ कमनि लाइ अस्माए इलाही कम आणु कुफुर आहे। अहिड़ो को तावीज़ लिखी ॾे माण्हू जंहिंमें किन में ॿिनि में फेटो थिए, कंहिंजो नुक़सानु थिए, कंहिंजी मिल्कियत तबाह थिए, असर त जेसि ताईं थिए न थिए तावीज़ जो या न बि थिए। लिखे केरु थो उनजी बि ख़बर न आहे केरु थो लिखे या छा थो करे। चङो माण्हू त को लिखंदो ई कोन। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उन में असर जेसि ताईं थिए या न थिए उहो अलाह जे हथ में आहे, पर तेसि ताईं माण्हू कुफुर करे चुको। जेकॾहिं कंहिं नुक़सान जी ॻाल्हि का लिखी या तावीज़ पढ़ी या कंहिं शुकारियो, ग़लति। ऐं हीअ आहे, हिन खे सम्झण जी ज़रूरत आहे। हिकु सिंगुलर खे अरबी ऐं हुन में अंग्रेज़ी ऐं सिंधी में छा हूंदो आहे, असां चवंदा आहियूं वाहिद ऐं जवा, हिकु ॿ न, हिकु ॿ काउंटिंग आहे। असां सिंधी में चवंदा आहियूं वाहिद या हिकिड़ो चइजे ऐं जम, ठीकु। अंग्रेज़ी में छा थींदो, सिंगुलर प्लूरल। अरबी में सिंगुलर थींदो आहे, प्लूरल बि थींदो आहे, उन विच में हिकिड़ो ॿियो ईंदो आहे मुसन्ना। यानी सिंगुलर खे चइबो आहे मुफ़रद, जमा खे चइबो आहे जम, ऐं विच में ईंदो आहे मुसन्ना। माना ॿिनि जे लाइ काउंटिंग जॾहिं थिए उनजो लफ़्ज़ अलॻि आहे क़ुर पाक में। मलकैन इहे ॿ आहिनि, कहिड़ा, हारूत ऐं मारूत, उहे ॿ मुसन्ना हे बि मुसन्ना। ॿई सेखारींदा हुआ, माना मान ने जॾहिं बि ईंदो आहे माना इहो ॿिनि जे लाइ ॻाल्हि थी कजे। कैन हीउ जेको आवाज़ आहे न, ऐन आने, ऐन आने, इहो रिपीट कयो छड़ो थियो पाण। तव्हांखे हाणे कुझु बि सम्झ में न अचे न, छड़ो ईअं चओ ऐन आने, ऐन आने, ऐन आने। इहे आवाज़ जॾहिं अचनि न कननि में, ईअं सम्झो त ॿिनि ॼणनि जी ॻाल्हि थी हले। आने कॾहिं ईंदो, ऐन कॾहिं ईंदो, उनखे छॾियूं था। हीअ आहे कैन, पर आवाज़ छा आहे ऐन। हीअ छा आहे मान, आवाज़ छा आहे आन। यकूला हे बि ॿिनि ॼणनि लाइ आहे, यकूला ॿिनि ॼणनि चयो, ठीकु। सौ बि अञा हले थी पई। पोइ उहे सिखंदा हुआ खाउन, माना उन्हनि हारूत ऐं मारूत खां उहो जंहिंसां फेटो विझंदा हुआ विच में मुड़ुस बैन, माना विच में मुड़ुस मर ए व ज़ौज ही, उन जी ज़ाल, मुड़ुस ऐं संदसि ज़ाल जे, माना मुड़ुस ऐं उन जी ज़ाल, ज़ौज ही, ठीकु आहे। हीउ मुड़ुस ॾे वरे थो पियो। ऐं न हुया उहे तकलीफ़ ॾींदड़ उन सां कंहिं बि हिकिड़े खे अलाह जे हुकुम धारा। ऐं जेको उहे सिखंदा हुया न ई खेनि ॾुखो ईंदो हुयो, न ई फ़ाइदो ॾींदो हुयो उन्हनि खे। ऐं अलबत तहक़ीक़ ॿ दफ़ा माना फोर्स आयो आहे हिन में, अलबत ऐं तहक़ीक़ छा आयो आहे इहो, उहो हिते अथव व अलबत तहक़ीक़ किथे आहे इहो, वलक़द ही, उहे वलक़द। ऐं अलबत तहक़ीक़ अलिमू, माना ॼाताऊं थिए त जंहिं उहा ॻिधी न आहे उन लाइ आख़िरत में को हिसो, ऐं ज़रूरु पुछड़ी आहे उहा जंहिंसां विकियूं पाण खे जेकर ॼाणींदा। हीअ लफ़्ज़ी माना थियल आहे, सली सिंधी न आहे, इन करे थोरो सम्झण जी ज़रूरत आहे प्लीज़। हाणे ॻाल्हि वरी उहा ई थी हले त जेके जादू सिखिया अलाह पाक उन लाइ थो चवे। पोइ उहे सिखंदा हुआ खान, माना हारूत मारूत खां, या वरी हाणे अॼुकल्ह उहे हारूत मारूत त कोन्हनि न, पर जेको बि जादू सिखे किथां बि किथां बि कीअं बि, पोइ इहे सिखंदा हुआ खान उहो जंहिंसां फेटो विझंदा हुआ। उन ज़माने जी ॻाल्हि थी हले, सिखी करे छा कंदा हुया, फेटो विझंदा हुया, मुखालफ़त विझंदा हूंदा हुआ, फ़र्क़ु विझंदा हुया विच में मुड़ुस ऐं संदसि ज़ाल जे। अलाह पाक चए थो अॻिते, ऐं न हुया उहे तकलीफ़ ॾींदड़ उन सां। हाणे ज़रूरु मुड़ुस ऐं ज़ाल खे तकलीफ़ आई न,
ॿारनि खे बि तकलीफ़ आई, पीउ भाउ खे तकलीफ़ आई, भेण भाउ खे तकलीफ़ आई, दोस्तनि खे तकलीफ़ आई। यकीन ईंदी न जेकॾहिं फेटो पवंदो ज़ाल ऐं मुड़ुस में त अलाह पाक चवे थो पियो त न हुया भई तकलीफ़ ॾींदड़ उन सां कंहिं बि हिकिड़े खे अलाह जे हुकुम धारां। छो जो तव्हां जेको अमल कयो था पिया, जेकॾहिं त कंहिंजे फेटो न पियो त बि अलाह जो हुकुम हो त न पवे, पर जेकॾहिं पियो बि त अलाह जो हुकुम हो त पए, उहा उन्हनि जे लाइ बि आज़माइश हूंदी। हुननि जे त आज़माइश हूंदी उहा पोइ जेकॾहिं अलाह जो हुकुम थी वियो त। पर इंसान ईअं न सम्झे कोई त जीअं मां इहो अमल कयो इन जे असर जे करे इहो ज़रूरु थियो, छो मां कयो त मां कयो, न मां न कयो। इहो अमल जेको आहे अलाह जी ताक़त न ॾिए त का शइ न थींदी। इहो सम्झण जी ॻाल्हि आहे फ़क़ति। पर जंहिं अमल कुधो कयो उन खां अलाह कोन करायो, उनजो अमल पंहिंजो आहे, उहो उनजो जवाब त ज़रूरु थींदो। जंहिं कुधो इहो कमु कयो मुड़ुस ऐं ज़ाल में फेटो विझाइणु, उन खां वधीक बदबख़्ती उन माण्हू जी कान्हे का जेको इहो कमु करे थो पियो। अलाह वटि उनजी सॼी सख़्तु सज़ा थींदी इनशा ताला। अलाह पाक त चए थो त उनजो असरु त अलाह पाक जे हथ आहे। जेसि ताईं इंसान में कौथ न आहे या उन अमल में कोई न आहे, जेसि ताईं अलाह न चाहे त उहा शइ थिए। पोइ ऐं जेको सिखंदा हुया न ई खेनि ॾुखो ईंदो हुयो, न ई फ़ाइदो ॾींदो हुयो। हुननि खे न नुक़सान न फ़ाइदो, उन मां का शइ कोन्हे का। माण्हू को सम्झे त मतां मूंखे फ़ाइदो थींदो या नुक़सानु। ऐं अलबत्ता तहक़ीक़ ॼाताऊं थिए त जंहिं उहा ॻिधी, जंहिं इहा शइ कई, उन लाइ छा आहे? हा लहू फिल आख़िर, उन लाइ आख़िरत में कोई हिसो ई कोन्हे। आख़िरत में भलाई थींदी न, जेके मुस्लमान हूंदा जेके अलाह आमनू अच्छा इल्लल्लज़ीना आमनू वअमिलु सालिहात, उहे फ़ाइदे में आहिनि न, जिन ईमान आंदो ऐं साले अमल कया। हीउ साले अमल न आहे, ऐं माना इहो त ईमान खां निकिरी वञणु आहे। माना हिकिड़ो माण्हू ईमान खां निकितल हुजे, को चङा कम करे त फ़ाइदो थींदुसि। हिकिड़ो माण्हू ईमान में हुजे, अमल साले न कंदो, तॾहिं बि ईमान जो फ़ाइदो कुझु त थींदो। पर ही जादू में ॿई बुरायूं आहिनि गॾु। हिकु त उहो ईमान मां निकिरी थो वञे, ॿियो जेको अमल करे थो उहो अमल साले बि न आहे। माना अलाह पाक जी नाराज़गी ॿिन्ही तरह सां उन ते थींदी। जेको जादू कंदो ऐं जेको ख़ासि तौर ते ज़ाल ऐं मुड़ुस में फेटो विझंदो, उहो पंहिंजे लाइ उन तबाही लिखी छॾी, यादि करे छॾियो, दुनिया में बि आख़िरत में बि। आख़िरत में त उनजो हिसो ई कोन्हे। अलाह पाक चए थो ऐं ज़रूरु बुछड़ी आहे उहा जंहिंसां विकियूं पाण खे पंहिंजो नसीबु, पंहिंजो वक़्तु, पंहिंजी ज़िंदगी विकियूं उन बुछड़ी शइ जे लाइ। भला बेस माना ख़राबी, पंहिंजो पाण खे विकिणी छॾियऊं इन दुनिया जी ख़राबी जे लाइ, पंहिंजी आख़िरत विकिणी छॾियऊं। काश लो कानू या लमून, काश इहे ॼाणनि हा, त पोइ इहो पाण पलीना, माना पाण इन ते न वञनि हा, न कनि हा इहे जादू। ही ज़ाल मुड़ुस खे पाण में मोहबत में रहणु खपे। मां अॼु किथे ॻाल्हि थी मुंहिंजी कंहिंसां चई त साईं छोकिरी सां छोकिरो विढ़े थो, मार थो ॾेसि, उहो का पंहिंजी घर वेठी आहे भाउ जे वञी करे, पीउ मां त कोन्हे। मूं चयो बाबा उनजा हथ भॼनि उन माण्हू जा जेको पंहिंजी ज़ाल ते हथ थो खणे। कहिड़ी बि बदुआ ॾियूं कंहिंखे बि। औरत ते हथु खणबो आहे, औरत खे मारबो आहे। औरत इन लाइ आहे, ज़ाल इन लाइ शादी करे था अचो तव्हां। ऐं उहे जेके पीउ माउ जेके पंहिंजे पुट खे ॾिसनि था ॾाढा ई कंदे पंहिंजी ज़ाल सां, उहे बि इन शइ जा जवाबदेह थींदा। शादी करे वठी आया छोकिरी खे, हुन खां पोइ तव्हांजो इहो कमु आहे त हुनखे इज़त ॾियो, मोहबत ॾियो, प्यारु ॾियो। ग़लती थिए थी ईअं ई माफ़ु कयो जीअं तव्हां पंहिंजी धीउ खे माफ़ु कंदा आहियो। तव्हां घणा दफ़ा पंहिंजी धीउ खे मारींदा आहियो? ऐं जेके धीउ या ॿाल या कंहिं ते हथु था खणनि, उहे बदबख़्तनि वॾा। सभिनी खे प्लीज़ आहे, उहे सभु बदबख़्त आहिनि। ऐं ज़ाल ते हथु खणबो आहे, हुनखे प्यारु ॾिजे, हुनजो ख़्यालु रखिजे, इहा ज़िमेदारी आहे। ऐं औरत खे बि खपे त मोहबत सां पेश अचे पंहिंजे मुड़ुस सां, पंहिंजे ससु सहुरे खे। ससु सहुरे जो नालो असांजी डिक्शनरी में थियणु खपे। असां वटि पीउ माउ, हे पीउ माउ पहिरियों हुया, पीउ माउ ॿिया आहिनि। पाणी म्यूट कजो सभिनी खे हा प्लीज़। गलती सां अची वियो बस। आदाब, ठीकु आहे, थैंक यू साईं।
अच्छा अब्दुल रशीद तू भी म्यूट थी मामा रशीद साहब तव्हां म्यूट थियो साईं, तव्हां म्यूट थियो। अस्सलाम वालेकुम दा आवाज़ ठीकु आहे त साईं, नथो सही अचे आहे। सुठा। हाणे सही आहे साईं, हाणे ठीकु आहे न हाणे? हाणे सही आहे, सही आहे, सही आहे, सही आहे। हा, त मुंहिंजो चवण जो त जादू ते काफ़ी ॻाल्हि थी वई असांजी, तमामु अहम टॉपिक हुयो, पर असां मूं जेकॾहिं को कंहिंसां मिले थो, कंहिंखे ॿुधे थो, कंहिंखे ॾिसे थो, त हर को कंहिंखे वॉर्न करे त जेकॾहिं ज़ाल मुड़ुस में फेटो था विझरायो ऐं जादू था कयो त तव्हांजो आख़िरत में सो कोन्हे को। इहा ॻाल्हि क्लियर थियणु खपे ऐं इन में को शक शुबो न आहे। हीअ आयत बिल्कुलु क्लियर आहे क़ुर पाक जी 102। ठीकु, हलूं था 103 ते इनशा अल्लाह ताला। व लव ऐं जेकॾहिं, लव सदाईं ही टेस्ट में बि अची सघे थो पियो, लव माना जेकॾहिं, हिते बि लव आयल आहे, पर हिते जेकॾहिं जे बजाय हिन जो लफ़्ज़ बहितर थींदो काश। अलाह पाक, काश अलाह पाक वटि कोन्हे का, त काश अलाह पाक चाहे त छा नथो थी सघे। पर अलाह पाक जा लफ़्ज़ केॾा सुहिणा आहिनि जेके माण्हुनि खे सम्झण जे लाइ आहिनि, पंहिंजे लाइ। अलाह पाक खे कहिड़ी ज़रूरत आहे कंहिंजे लाइ काश चवणी, त काश सम्झनि हा। अलाह पाक कंहिंखे सम्झाए त देरि आहे छा? अलाह पाक कंहिंखे हिदायत न ॾे त कंहिंखे देरि आहे छा? अलाह त अलाह कुल शइ क़दीर आहे न। त ही पंहिंजा इरादा आहिनि असांजा, अलाह पाक असांखे पंहिंजे इरादनि ते छॾे ॾिनो आहे त जेको असां फ़ैसिला कयूं। अलाह पाक चए थो वलो अनहुम आमनू वत्तक़ौ लमसूबत, ऐं जेकॾहिं तो यहूदी ईमान आणीनि हा ऐं परहेज़गार बणजनि हा। ॾिसो जादू जी ॻाल्हि आई न, तॾहिं ईमान जी ॻाल्हि आई आहे। माना इहे न कनि हा, जंहिं माना जादू कयो माना ईमान तूं हली वियो न, क्लियर ॻाल्हि आहे न इहा। ऐं जेकॾहिं तो यहूदी ईमान आणीनि हा ऐं परहेज़गार बणजनि हा, इहा अमल किना न कनि हा, त पोइ छा थिया? ज़रूर ल मसूब ल माना ज़रूर थींदो आहे, ल ज़रूर अलाह वटां चङो बदिलो मिले हा। लव कानू या काश जेकॾहिं सम्झनि हा, जेकॾहिं ॼाणनि हा इहा, त इहे न कनि हा न। अॼु बि असां भला काश असां सम्झूं, इन बुराई मां निकिरी अचूं, जेको बि हिन बुराई में आहे। तमामु अहम आयत, असां काफ़ी दफ़ा ॿुधंदा कंदा आहियूं। आयत नंबर कहिड़ी? 104। जेको अब्दुल्ला भुट्टो शेयर कंदो आहे स्क्रीन ते, असां अॼु इहे सिखंदासीं, उन में हीअ शइ ज़िक्र थियल आहे। कहिड़ी शइ ज़िक्र थियल आहे? त लफ़्ज़ यहूदियुनि जा हिदायत मुमिननि खे, यानी यहूदियुनि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में क़ुर पाक में जॾहिं बि अलाह ॻाल्हि कई आहे, हिकिड़ी अजीब कैफ़ियत आहे हुन में सम्झण जे लाइ। तव्हां जिते बि ॾिसो, चाहे तबत यदा पढ़ी ॾिसो, सूरह अहज़ाब पढ़ी ॾिसो, ऐं हीअ आयत ॾिसो। हाणे हिन जो बैकग्राउंड आहे। पहिरियों आयत माना कढूं था, पर बैकग्राउंड था अचूं। या अल्लज़ीना आमनू, अलाह साईं कंहिंखे थो चए ए ईमान वारो। उते कहिड़ा ईमान वारा? असाब सगोरा। रा तक़ूलू रायना, न चओ रायना ऐं न सां, वक़ूल उंज़ुरना, ऐं चओ छा? उंज़ुरना, ऐं छा? वस्मऊ, ध्यानु ॾेई ॿुधो। टे ॻाल्हियूं, ला तक़ूलू न चओ, वक़ूलू चओ, वस्मऊ ॿुधो। छा चओ, छा न चओ, छा न चओ, छा चओ, ऐं पोइ वरी आहे त ॿुधो। हाणे यहूदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एॾी दुश्मनी रखंदा हुया, इस्लाम सां, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, उन्हनि जी महफ़िलुनि में ईंदा हुआ त तंज़ कंदा हुआ। हाणे हिन राईना जे बजाए लफ़्ज़ फेराए वेंदा हुआ। जॾहिं हज़रत उते चयो वियो हूंदो जेका शहर में दाख़िल थियो त छा लफ़्ज़ चओ? हिततुन। असां तव्हांखे ॾेखां न कणिक पई हुन ते स्क्रीन ते, त उहे छा पिया चवनि? हिंततुन, माना कणिक कणिक। अलाह पाक चयो हिततुन चओ, अलाह साईं असांखे माफ़ कर, असांजा गुनाह बख़्श। त लफ़्ज़ फेरायूं। केॾी नाफ़रमानी आहे अलाह पाक जी। हिकु अलाह पाक की नाफ़रमानी, हिते वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां तंज़, इस्तिहज़ा ऐं बदतमीज़ी, जेके असां गुस्ताखी चवंदा आहियूं। असाब सगोरा चवंदा हुआ रा एना। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं का ॻाल्हि ॿुधाईंदा, का ॻाल्हि सम्झ में न ईंदी, त असाब सगोरा अर्ज़ु कंदा हुआ या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रा एना, माना असां ते असांजो ख़्यालु कयो ऐं थोरो भला ॿीहर ॿुधायो।
त हू बि वरी उनखे वेचारो कंदा हुआ, वीचार कढबी आहे, वीचारे करे चवंदा पोइ हिन में या एड कंदा हुया उनजो लफ़्ज़, त अञा पोइ बि नकुल कुफुर न बाशद, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात मुबारक खे हटाए करे माना उन ते नथा ॻाल्हायूं, हाणे लफ़्ज़ ते था ॻाल्हायूं, पोइ तव्हां कनेक्शन पाण ठाहिजो। त रा ईना माना धनार, इन लफ़्ज़ खे खारींदा हुआ, रा ईना चवंदा। ॿियो चपनि में बि हिकु ॿ लफ़्ज़ ईअं ॻाल्हाईंदा हुआ, ॼण उहो अञा वधीक ख़राबु लफ़्ज़ आहिनि जेको तफ़सीर में लिखियल आहिनि, असांजे ज़िक्री कोन था कयूं। जीअं फॉर एग्ज़ाम्पल नबी करीम चवंदा तव्हां इहा ॻाल्हि सिखो, उहे चवंदा ॾाढा चवंदा असां सिखी, अंदर में चवंदा असां त कोन सिखी, असां ॿुधूं कोन था। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन। अल्लाह पाक पोइ उहा त हुननि जे दिलनि में जेको कंदा हुआ न चपनि में, हाणे जेको असाब सगोरा राइना चवंदा हुआ उनखे खारींदा हुआ यहूदी, त पोइ अल्लाह पाक यहूदियुनि खे चवण जे बजाए न पंहिंजे असाबनि सगोरनि खे कहिड़ो थो हुकुम ॾे, ए ईमान वारो न चओ राइना, राइना जो लफ़्ज़ ई ख़तमु करे छॾियो। अल्लाह अकबर। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हीअ जेके तंज़ था कनि न, इन लफ़्ज़ खे खारनि था न, इन लफ़्ज़ खे तव्हां पंहिंजे ज़बान ते ई न आणियो। अल्लाह पाक खे ॻाल्हि पसंदि न आहे इहा, बसि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते को तंज़ थो करे, को टोंक थो करे, को हुन जा लफ़्ज़ थो बिगाड़े, तव्हांजे लफ़्ज़नि जे करे हू लफ़्ज़ ख़राबु था ॻाल्हाइनि, तव्हां लफ़्ज़ ॻाल्हाइण छॾे ॾियो। सुभान ला तक़ूलू राइना, पोइ तव्हां इन जे बदिले छा चओ, अलाह पाक उहो बि ॿुधायो, उनज़ुरना, नबी करीम सां असां ते नज़र कयो। न चइबो न असां सिंधी में असां चवंदा आहियूं अदा नज़र त कयो असांजे बि, इहो उनज़ुरना चओ तव्हां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। हाय हाय सुभान। इन खां पोइ वरी अञा ॿी ॻाल्हि थी हली, पर इन जी बि नौबत न अचे, तव्हां छा कयो, वस्मउ, ध्यानु ॾेई ॿुधो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हाए, ध्यानु ॾियो, ॿी ॻाल्हि ॿुधणी न आहे, ध्यानु ॾियो नबी ॾे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वलिल काफ़िरीन अज़ाबुन अलीम, पोइ काफ़िरनि लाइ ॾुखो जहिड़ो अज़ाब आहे। जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ग़लति ॻाल्हाइनि था पिया, अल्लाह पाक उते वल्लाहु आलम पर ज़िक्र इन ई आयत में इन सां गॾु ई काफ़िरनि जी ॻाल्हि करे छॾी आहे। छो? माना नबी करीम सां जेको ॾुखाए थो पियो, काफ़िरनि लाइ ॾुखो जहिड़ो अज़ाब आहे। जेके इनकार था कनि नबीअ जो, माना उन लाइ ॾुखो जहिड़ो अज़ाब आहे, अज़ाबन अलीम। ऐं हिकिड़ी हदि अचे थो त सुलह हुदैबिया में जॾहिं हिकिड़ो वियो हो काफ़िरनि जे तरफ़ां, पोइ त सहल बिन उमर आई थिंक उन पोइ त उन ईमान बि आंदो हुयो, उन रिपोर्ट ॾिनी त तव्हां हिन बादशाह खे छा करे सघंदव, उहो त बादशाह चवंदा न, जीअं जे मां केसर जा बादशाह ॾिठा आहिनि, माण्हुनि जे ख़िदमत में हूंदा आहिनि, अलाए केतिरा माण्हुनि जो रोब ऐं दबदबो ॾिठो आहे, पर हीउ जेको मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, इन जहिड़ा त मां रहियत जा माण्हू ॾिठा ई कोन्हनि। उहो वेठो आहे ईअं, असाब ख़ामोश आहिनि, ईअं वेठा आहिनि ॼण का भित हुजे, उनजे मथां जेकॾहिं तव्हां को कबूतर वेठो हुजे, को पखी वेठो हुजे, त ॼण उहो बि न उॾंदो। एॾो माना मूवमेंट बि कान्हे का काई, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं वेठा आहिनि या ॻाल्हाइनि था, त एॾो अदब सां वेहनि था, एॾो मोहबत सां वेहनि था पिया। सुभान अल्लाह पाक जॾहिं बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात अक़दस लाइ ॻाल्हि आई आहे, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चवण जे बजाए कंहिंखे अल्लाह पाक ख़ुदि आयत नाज़िल कई आहे। कमाल न आहे? अल्लाह पाक चए थो त नथा चाहिनि इहे माण्हू जिन कुफुर कयो मंझां अहले किताब ऐं न मुशरिकनि मां, त नाज़िल थिए अव्हां ते का चङाई रब अव्हां जे खां। अल्लाह पाक चए थो उन्हनि खे त इहे पसंदि ई कोन था कनि त तव्हां ते चङाई थिए, कंहिं ते? ईमान वारनि खे जेको ॻाल्हाए थो न अल्लाह पाक सां, ईमान वारनि सां। ऐं अल्लाह चूंडींदो आहे ॿाज पंहिंजी लाइ उनखे जंहिंखे घुरे, वल्लाहु ज़ुल फज़ल अज़ीम, ऐं अल्लाह आहे फज़ल वारो, अज़मत वारो। हीअ आयो आहे वल्लाहु यख्तस माना मुख़्तस करणु, माना चूंडे, असां सिंधी में चवंदा आहियूं मुख़्तस करे चइबो आहे न कंहिं शइ खे, ठीकु आहे। अल अज़ीम के लिखंदा आहिनि अल्लाह वॾो आहे, वॾो माना कबीर, अज़ीम खे असां ग्रेट चई सघूं था पिया, सगारो। हीअ जेका आयत जेकॾहिं सम्झणी जी आयत जो पार्ट आहे, वल्लाहु यख्तसु बिरहमतिही, ही जो मतिलबु छा आहे? ही माना इन जो, ठीकु आहे। ही काॾे थो वञे? वल्लाहु ऐं अल्लाह चूंडींदो आहे, मुख़्तस कंदो आहे रहमत, जेको आहे रहमत कंहिंजे लाइ, मैया शाह जंहिंजे लाइ चाहे। रहमत कहिड़ी?
अल्लाह जी रहमत ही, उन जी रहमत। अल्लाह मुख़्तस कंदो आहे रहमत कंहिंजी, पंहिंजी, माना उन अल्लाह जी रहमत ही इन ॾे वेंदो। ठीकु थियो। ऐं अल्लाह फज़ल वारो आहे। हिन में ज़ू मुज़ाफ़ा, अल फज़ल मुदाफ़ इलैहि आहे, ऐं मुदाफ़ इलैहि छो आहे? छो जो हीअ मजरूर हालत में आहे, छो हिन में आख़िरी अख ते कसर आहे, हिनखे चइबो आहे मुदाफ़ इलैहि। इंशाअल्लाह अॻिते सम्झंदासीं हिनखे। ठीकु। पोइ अलाह पाक चए थो त ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेका असीं मनसूख़ कंदा आहियूं का आयत, माना हीअं थिए न हिते जे ही का हिते न ईंदो, का हिते अची वियो आहे, मिन माना का। जे असीं ही आईंदा लाइ असां हिकिड़ो ॿियो ॾिसंदासीं जी, हिकिड़ो कन्वेंशन इहो थींदो, उहो इहो आहे त माना नून जेके ही ग्रीन में आयो आहे न, ही ता ग्रीन में आयो आहे, ही नून ग्रीन में आहे, नून ग्रीन में आहे, इहे कहिड़ा आहिनि? इहे प्रेज़ेंट टेंस आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि मादी, ॿिया हूंदा आहिनि मुदारे। मुदारे माना प्रेज़ेंट या फ्यूचर। जॾहिं बि कोई वर्ब प्रेज़ेंट या फ्यूचर में हूंदो, का ॻाल्हि हलंदी न, उहा हिन ग्रीन सां सम्झो त उहा हाल में थी ॻाल्हि हले। ऐं जेकॾहिं का पास्ट में थी आहे न, हुन में उहो ग्रीन इस्तेमालु न कंदासीं। हाणे जेके हिते हुजे आहे मा नसख़, नसख़ टई फत में ज़बर हुजनि न, ईअं सम्झो त मादी जी ॻाल्हि थी वई। पर हीउ जेको प्रेज़ेंट ऐं फ्यूचर लाइ न हिकिड़ो हर्फ़ असां एड कंदा आहियूं, हिनखे चइबो आहे हर्फ़ मुदारे। हीउ छा आहे? हर्फ़ मुदारे। हीउ हर्फ़ मुदारे आहे। नून ता 5 हर्फ़ थींदा आहिनि, आहिस्ते आहिस्ते सिखंदासीं इंशाअल्लाह ताला। ठीकु थियो। त हीअ आहे क़ुर पाक जी आयतुनि जे बारे में। इन में वॾी डेप्थ में एनालिसिस आहे। तक़रीबन 5 आयतूं आहिनि जेके अलाह पाक या त चेंज कयूं आहिनि या रखियूं आहिनि त हुनखे भुलाराए छॾियो आहे। अहिड़े नमूने सां 5 जो ज़िक्र तफ़सीर में अचे थो पियो। पर हिते फ़र्क़ु सम्झण जो सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि सम्झणु खपे त अलाह पाक छा आहे त के हुकुम हुया अॻु में, पोइ के वरी उन खां बदिले ई आहे। ख़ासि तौर ते जीअं कब्तुल शरीफ़ बैतुल मुक़द्दस जे बजाए हुकुम आयो त भई तव्हां हेॾे काबे ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ो। या ॿियूं कुझु आयतूं आयूं आहिनि जंहिंमें पहिरियों शराब लाइ हिकिड़ी ॻाल्हि आई, वरी शराब लाइ ॿी ॻाल्हि आई। त ईमान वारा त उन ते मिंट पकड़े बीह रहंदा। जेका आयत आई ठीकु। शराब लाइ त पहिरियों हूंदो त पीओ, पर निमाज़ ते न वञो, हो न वेंदा निमाज़ ते, वधी वधी इहो कंदा। वरी जॾहिं हुकुम आयो त इहो जॾहिं हराम आहे त हालत इहा थी त हिकिड़े साहब जेके चवनि था पिया त साहबी जे घर ॿिया खोड़ वॾा जलील क़दुरु साहबी हुया, नाला हुन जा किथे लिखियल आहिनि, छा शेयर कबा त उते हुया। त उन्हनि खे जो ख़बर इहा पुगी त आयत इहा हालत थी आहे त जिन जे हथ में हो उन्हनि हथ मूं गिलास पंहिंजा कढी छॾिया, जेके मट हुया उहे सॼा वञी हारे छॾियो। उहा घड़ी ॿुधणु क़ुर पाक जी आयत जो ॿुधणु, असाबनि सगोरनि जो अमल करणु। जेकॾहिं गिलास में ख़राब हुयो, अधु पीअनि पिया, ईअं न त असां जहिड़ी ईमान वारो माण्हू हुजे त भला उहो बि पी पूरो करे, वरी हिकिड़ो ॿियो जेसि ताईं भला हाणे आयत ॿुधूं था, अञा आई त आहे, पर हीअ भला हिकिड़ो त पी वठां, हाणे ॿियो पी 2-3 ढव करे पोइ चए भला हाणे छॾियूं था पिया। असाब सगोर ईअं कोन असाब हुया। वात ते आहे त वातो हली वियो, अधु पीतल आहे, अधु रखियल आहे, अधु ख़तमु। अलाह पाक चए थो इहा आहे। उन ते छा हुयो त यहूदी एतिराज़ पिया कनि, कॾहिं शराब आहे, कॾहिं पी हेॾे न वञो, कॾहिं आयत हीअ थी चए, कॾहिं आयत हूअ थी चवे। अलाह पाक चए थो त उहा अलाह जी मर्ज़ी आहे। जहिड़ी आयत में जेको हुकुम ॾे, जेका रखे जेका न रखे, हुनजी मर्ज़ी आहे। अलाह पाक पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे जेका असीं मनसूख़ कंदा आहियूं, का आयत या असीं विसाराईंदा आहियूं अवां खां या मोमिननि खां या तुंहिंजी दिलि तां, त असीं उनजे बजाए आणींदा आहियूं का बहितर आयत, या कम से कम उन जहिड़ी हूंदी आहे, हुकुम ओड़ो ई हूंदो आहे अमल। छा न तूं ॼाणींदा आहिनि त अलाह आहे सभु कंहिं शइ ते वस वारो। अलाह चाहे त हुकुम बदिलाए सघे थो पियो, हर ॻाल्हि ते वस वारो आहे। अलम त अलम अन अल्लाह लहू मुल्कु समावाति वल अर्द। अलम माना सदाई जॾहिं आख़िर में हमज़ा वारो हिते फतह वारो हुजे न लफ़्ज़ खां अॻे, ही माना छा क्वेश्चन आहे इहो। लम माना न, तालम तूं न ॼाणींदो आहीं, अगेन ही हर्फ़ मुदारे आहे। छा न तूं ॼाणींदो आहीं ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अन्न माना त अशद अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, अज़ान में चवंदा आहियूं शायदि थो ॾियां त अन्न मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अशद अन्न उन खां छा न ॼाणींदो आहीं त अल्लाह जी आहे बादशाही
मुल्क माना बादशाही, असां मुल्क चवंदा आहियूं न, सिंधी में मुल्क आहे। समावात फलक, आसमान ऐं ज़मीन जी, ज़मीन में ईअं चइजे। ऐं न आहे अव्हां लाइ अलाह खां सवाइ को संभालींदड़ ऐं कोई वाहरू, वाहरू माना नसीर मदद करण वारो, वली माना संभालींदड़। हज ते वेंदा आहियूं त वली वठी वेंदा आहिनि, जेको साल संभालंदो आहे। शादी में बि वली हूंदो आहे, ठीकु आहे, वली माना संभालींदड़, ठीकु आहे। वली माना दोस्त बि चइबो आहे। बहरहाल लहू माना हुन जे लाइ, ल प्लस हू, लहू लाइ, हुन जे माना हुन लाइ, लहू माना हुन जे लाइ, कंहिंजे लाइ, अलाह जे लाइ। लहू आहे बादशाही कंहिंजे लाइ, लहू, हू केरु, अलाह। लहू मुल्क समावात, समा माना ही बि मोनस आहे, माना ही मुफ़रद आहे, समा हिकिड़ो जमो थींदो समावात। हाणे 108 नंबर आयत आहे, इन जो रेफरेंस आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾे, पर इन जो बैकग्राउंड आहे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कंहिं सुवाल कयो, अहिड़ो हुयो जो सुवाल न करणु खपे हा, त जीअं अलाह किथे आहे, अलाह खां पहिरीं छा हो, अहिड़े क़िस्म जा सुवाल। इन ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुझु वक़्तु किन ते ख़ामोशी अख़्तियार कई आहे, हिते हीअ आयत लथी आहे। ईअं त को सुवाल थियो हुयो, पोइ हीअ आयत लथी त अलाह पाक चए थो मोमिननि खे, छा अवी घुरो था हे मुस्लमान हो या सभु जेके बि हुजनि, त हाणे ॾिसो मोमिनो न आयो आहे, हिननि जो माण्हू कढियो आहे तसअलु माना मुस्लमान हो, माना इहो कंहिं बि वक़्त में अप्लाई करे सघिजे थो पियो, चाहे असाबनि सगरनि ते हुजे त असां लाइ हुजे, पर उहो छो जो ही ज़िक्र आहे रसूल जी ॻाल्हि, त इहो असाबनि सगरनि ते ईंदो। छा अवी घुरो था त तव्हां सुवाल कयो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, यानी रसूल कुम, तव्हांजो रसूल या पंहिंजे रसूल खां, कीअं, जीअं, कमा माना जीअं, चवंदा न ओ कमा काल, हदीस वार चवंदा आहियूं न, ओ कमा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जीअं चयो पंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां त सिर्फ़ु माना था कढूं, त कमा माना जीअं, जीअं सुइल मूसा मिन क़ब्ल, सुवाल कयो वियो मूसा अलैहिस्सलाम खां हिन खां अॻु, ईअं तव्हां सुवाल कंदव। हुननि बि चयो त अलाह पाण ॾेखार जेको असांखे ॾिसूं त असां मञूं। मूसा अलैहिस्सलाम खां सुवाल ईअं कयो, न त अलाह जी नाराज़गी थी, उहे सभु माना हुन ते मरी विया उहे, पर पोइ ज़िक्र ईंदो इहो, ॾिसूं या असां करे आया आहियूं, पर इहो ज़िक्र करे आया आहियूं असां। त तव्हां सुवाल कयो पंहिंजे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, जीअं सुवाल कयो मूसा खां इन खां अॻु, माना ईअं सुवाल न कयो अजाया सजाया। ऐं जेको मटाए थो कुफुर ईमान बदिरां, पोइ तहक़ीक़ उहो भुलो सिधी वाट खां, माना वरी कुफर जी ॻाल्हि अची वई। नबीअ खां सुवाल करणु अजायो सजायो, छा कुफर में हले वेंदो? अलाह आलम, पर माना थी ॿुधाए, छो जो अलाह पाक ईअं छो थो ज़िक्र करे, कुफर जी ॻाल्हि किथां आई, माना हक़ीक़त आहे न, कान का, माना तव्हां तब्दील था कयो ईमान खे कंहिंजे बदिले कुफर जे, मां ईमान ख़तमु करे कुफर था वठो पंहिंजे लाइ, न इहो पोइ सही न आहे। पोइ तहक़ीक़ पोइ यकीनन उहो पंहिंजी वाट खां भुलो, माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अजायो सुवाल करण जे लाइ बि अलाह पाक लफ़्ज़ कुफर अची छॾियो। इहा असां पढ़ी आहियूं न, आयत 16 नंबर अल बकरा में, त उहे आहिनि कहिड़ा, अल्लज़ीना अश्तरो दलालत बिल हुदा, जिन दलालत गुमराही ख़रीद कई हिदायत जे बदिले, ही बि तक़रीबन ईअं आहे, वत बदल, यत बदल चइबो माना एक्सचेंज करणु, कंहिं शइ खे एक्सचेंज, हटा सटा करणु, माना ईमान ॾेई कुफर वठणु। वद कसीर में अहल किताब, वरी अहल किताब जी ॻाल्हि आई अथव, इहे घुरंदा आहिनि घणा अहल किताब मां, कसीर माना घणा, छा घुरंदा आहिनि, त जेकर मोटाए कनि अव्हां खे बाद ईमान जे, अव्हां जे कुफर में, अव्हां खे जे कुफर अव्हां खे न ई थींदो, जेकर मोटाए कनि अव्हां खे बाद ईमान आणण अव्हां जे काफ़िर, माना तव्हां खे ईमान आणण खां पोइ अव्हां खे काफ़िर कनि, घणाई अहले किताब मां ईअं घुरंदा आहिनि त तव्हांखे वरी वापसि कुफर ते आणनि, छो इन करे साड़ा सबब आहे जो आहे उन्हनि खे संदन दिलनि में जेको उन्हनि खे साड़ा, इन जे करे उन खां पोइ तोड़े, इहा कंहिंजी ॻाल्हि थी, अहले किताब जी हले थी, मुश्किलनि जी न आहे, अहले किताब जी आहे, तोड़े जो पधरी थी चुको आहे उन्हनि ते हक़, पोइ एसी टरी वञो, हीअ वरी हुन ते फिरी वियो आहे, हिते टरी वञो त अचणु खपे, हीअ टरी वञो लफ़्ज़ सही न आहे,
पोइ इनखे मां इहो चयो त उन्हनि ते पोइ ऐसी माना माफ़ कयो उन्हनि खे, छो त बेशक अलाह आहे सभु कंहिं शइ ते वस वारो। इहो इहो टरी जे बजाए हुजणु खपे माफ़ कयो ऐं मुड़ी वञो। मुड़ी वञो हुजे टरण न जरा, माफ़ कयो ऐं मुड़ी वञो, टरी वञो न, मुड़ी वञो, बहितर लफ़्ज़ आहे। ठीकु आहे, अलाह साईं जो फ़िलहालु हिनखे छॾे ॾियो बसि, भले तव्हांखे वापसि आणणु चाहिनि था पिया। उहो थियो कीअं हुयो, उनजो रीज़न आहे हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं हज़रत अम्मा रज़ियल्लाहु ताला जी ॻाल्हि कनि था पिया त जॾहिं जंग उहद में शिकस्त आई त उन्हनि खे काफ़िर अची उन्हनि सां मिलिया न, मुलाक़ातूं हुयूं, उन्हनि चयो त हाणे तव्हां हक़ ते हुजो न, तव्हांखे शिकस्त न थिया, माना हाणे बि अञा मौक़ो न वियो आहे, अचो अची हिन में असांजे दीन में वापसि अची वञो, हाणे छॾियो तव्हां, हाणे घणी थी वियो मुस्लमानी। त जवाब कहिड़ा था मिलनि? हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला फरमायो त तव्हां भला छा था चओ, वध इख़लाफ़ी लाइ चाहियो, वध इख़लाफ़ी इख़लाक़ में त हूंदा न इहे हिननि जे वॾा रहिस बहिस, चवंदा वध इख़लाफ़ी त न कजे। पोइ चए त मां त पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाइदो करे वेठो आहियां त हाणे मां ईमान आंदो आहे अलाह ते ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, ऐं मां हाणे न फिरंदुसि, त पोइ मां वध इख़लाफ़ी कीअं कयां? जवाबु ॾिसो कहिड़ो ॾिनी, हाणे मां वध इख़लाफ़ी कीअं कयां? वरी हज़रत अमर रज़ियल्लाहु ताला छा फरमायो, इहो बि ॾाढो मज़ेदार आहे। अलाह साईं फरमायो त रदी तू बिल्लाह, रादी आहियां मां अलाह सां, मां रादी तुम अलाह ते, रबन उहो मुंहिंजो रब आहे, वबिल इस्लाम मां इस्लाम ते राज़ी आहियां, दीनन उहो मुंहिंजो दीन आहे, वबी मुहम्मद मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी आहियां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, छो इहो कहिड़ो ओ नबी आहिनि, मुंहिंजो नबी उहो आहे। हाज़िर ख़िदमत थिया ॿई जॾहिं आका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह ख़िदमत में, ऐं वाक़ियो अर्ज़ु कयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किताब में लिखिया त उन्हनि खे पसंदि फरमायो जवाबनि खे, त वरी अलाह पाक बि पोइ इहा आयत लाथी त हू त चाहिनि था त तव्हां फ्री काफ़र थियो, पर उहो साड़ सभु था कनि, साड़ अथनि छड़ो तव्हां सां फ़ाइदो ॾिस, उहो हुननि खे छॾे ॾियो, दरगुज़र कयो उन्हनि सां फ़िलहालु, पर उन्हनि खे इहो चई सघिजे थो पियो छा, वाक़िमुस्सलात वातु ज़कात वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन ख़ैरिन तजिदूहु इंदल्लाह, ऐं पोइ मुस्लमानो क़ाइमु कयो निमाज़ ऐं ॾियो ज़कात, क़ाइमु कयो निमाज़, ॾियो आतू, अकीमू न आहे, अकीमू ज़कात न आहे, आतू ज़कात, ॾियो ज़कात। ऐं इहो आतू ज़कात ही अमर आहे, अकीमू बि अमर आहे, माना अलाह जो हुकुम आहे, इहो क़ाइमु कयो, ॾियो सभिनी त न आहे, ॾियो माना जंहिं ते हक़ आहे उहो ॾे, ॾियो ज़कात। ऐं जेका तव्हां अॻे मोकिलींदव पाण लाइ का चङाई, तव्हां लहंदव अलाह वटि साॻियो सूर मुज़ वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन ख़ैरिन तजिदूहु इंदल्लाहि हुव ख़ैरुम अअज़म अजरा, अजर बि मिलंदो, आज़म थी मिलंदो जेकॾहिं तव्हां चङाई अॻिते मोकिलींदव त। बेशक अलाह आहे जेकी अव्हां कंदा आहियो उनखे ॾिसंदड़, इन अलाह तामलून बसीर, बसीर बि असांखे ख़बर आहे, इन अलाह बि असांखे ख़बर आहे। हीउ छा थींदो आहे, हुकुम बि ईंदो आहे अम्र में, अर्ज़ बि ईंदो आहे, दुआ बि ईंदी आहे, टई शयूं ईंदियूं आहिनि अम्र में। ॾे आते, हीउ छा आहे मुफ़रद, आत माना मूंखे ॾे, ऐं ॾे खे जॾहिं असां जमो कंदासीं, घणा माण्हू हुजनि, असां घणी शइ खपे, ॾियो त छा कंदासीं, वाह वेठ कंदासीं, अरबी में बि वाह वेठ थियो आहे, आती आतू, ॾे ॾियो, आती आतू, सिंपल, आतू माना जमो, ठीकु, ईअं अमर आहे। पोइ यहूदी ऐं निसारा वटि चवा था चवनि, हरगिज़ न घणंदो जन्नत में यहूदीन ऐं निसारनि खां सवाइ ॿियो कोई, अलाह पाक चयो त इहे सदन सदू आहिनि, इहे सभु सोचा हिननि जी, ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ आणियो को दलील, कुल छा चओ, कालू माना चवनि था, कुल माना चओ, आणियो को बुरहान, बुरहान माना दलील, हाथू माना आणियो, बुरहान नकुम पंहिंजो को दलील आणियो हिन ते, हिन कुदुम सादकिन जे करे सचायो त, ठीकु आहे। ऐं हाओ जंहिं झुकायो मुंहुं पंहिंजो अलाह लाइ, ऐं उहो आहे भलारो, झुकायो पंहिंजो मुंहुं माना आजिज़ी कई, पोइ तंहिं लाइ छा आहे, फलहू, पोइ प ही टे अखर आहिनि, फलहू, पोइ आहे उन लाइ, कंहिंजे लाइ, हू माना जंहिं जो झुकायो, फलहू जंहिं छा कयो, पंहिंजो मुंहुं झुकायो अलाह ॾे, उन लाइ छा आहे, अजरुहू अलाह जो अजुर, तंहिं लाइ अजुर आहे वटि संदसि पालणहार जे, इंद रबी उन जे रब वटि, पोइ छा आहे, भला ख़ौफ़ न लहम ऐं न की भउ आहे की न की उहे ग़मगीन न थींदा, माना जन्नत में। ऐं ॿियो हीउ जेको आहे न भला जेको लफ़्ज़ आहे तव्हांखे यादि आहे किथे इस्तेमालु थियल आहे, कालू भला कलबसी, छा सबबु चयो, अलस्तु बिरब्बिकुम, जॾहिं कनि पियो
कालू भला कल्बसी भला ॾिसो था ऐं अखर पहिरीं इंसान कहिड़ो इस्तेमालु कयो आहे बा बा लफ़्ज़ बिस्मिल्लाह में बि बा लफ़्ज़ आयो आहे बा कालू भला कल्बसी तॾहिं हिते चयमि इहो ई अखर आहे जेको इंसान चाहे उहो रूह में हुयो रूह हुयो पर पहिरियों अखर कहिड़ो अलाह साईं खे जवाब में चयो आहे बा भला हुन खां पोइ आहे ऐं चयो यहूदीन हीअ ज़बरदस्त शइ आहे तमामु ऐं चयो यहूदीन टाइम थी वियो आहे सफ़ा त न आहिनि निसारा कंहिं शइ ते ऐं चयो नसारा त न आहिनि यहूदी कंहिं शइ ते ऐं हक़ीक़त करे उहे पढ़ंदा आहिनि किताब ॿई किताब पढ़ंदा आहिनि पर हू थो चए त हू कुझु न आहिनि हू था चवनि त हो कुझु न आहिनि असल में थियो छा हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निजरान खां हिकिड़ो वफ़द आयो हुयो ईसाइन जो उते ई वरी यहूदियुनि में वफ़द मोकिलियो त पोइ हिक ॿिए में पाण में अटकी पिया तव्हां कुझु न आहियो तव्हां कुझु न आहियो तव्हांजो दीन सही न आहे हुजे तव्हांजो दीन सही न आहे हिक ॿिए जे लाइ पिया चवनि ऐं हालांकि ॿई किताब पढ़नि था पिया पर अलाह क़ुर पाक त ॿिन्हिनि जी तस्दीक कई आहे कमाल न आहे सुन अहिड़ी तरह चयो उन्हनि जेके न ॼाणींदा आहिनि उन्हनि बि जेके न ॼाणींदा किताब खे अहिड़ी तरह जीअं हू ॼाणींदा किताबनि वारा जीअं चवंदा निॼाण वारनि बि ईअं ई चयो पर हक़ीक़त इहा इन्हनि जे विच में निबेरो केरु कंदो त हक़ ते केरु आहे पर उहो छा आहे पर अलाह उहो ई निबेरो संदन विच में कंदो ॾींहुं क़यामत जे त केरु हक़ ते हो केरु सच हुयो जंहिं ॻाल्हि बाबति हुया उहे मंझि झगड़ो कंदा उहे झगड़ो कंदा त हुया हीअ नजरान आहे उहो ही हेॾे विया हा मके ॾे उहो हितां नजरान खां हलंदो मके ते तक़रीबन घणा 850 किलोमीटर जो पंधु आहे 10 कलाकनि जो गाॾीअ ते हुन में 2 ॾींहं लॻा हूंदा अलाए 3 ॾींहं लॻा हूंदा पर नजरान में ईसाई रहंदा हुया हिते ऐं काॾे विया हुआ हिते ऐं यहूदी किथां आया मदीने पाक मां मके में यहूदी न हुया ऐं केरु आहे वधीक ज़ालिम उन खां जंहिं मना कई उन ॻाल्हि खां यानी कहिड़ी ॻाल्हि खां अलाह जे मस्जिदुनि खे त ज़िकिर कयो वञे मंझंदि नाले जो कंहिंजो हुन जे जो अलाह जे जो ऐं हुन कोशिशि वरिती हिकिड़ी जी ॻाल्हि आहे इहा कोशिशि वरिती विराण करण जी उन्हनि मस्जिदुनि खे उहे न हुयो जुगाईंदो उन्हनि खे त उहे दाख़िल थियनि मस्जिदुनि में मगर डिॼंदड़ हालांकि उन्हनि खे जुगाईंदो त ईअं माना डिॼंदड़ थी दाख़िल थियनि मस्जिदुनि में अलाह खां पर हालत इहा आहे त उहो रोकनि पिया उन्हनि खे मस्जिद अक्सा ई या चाहे मस्जिद हराम में तव्हां ख़बर अथव सुलह हुदैबिया में जॾहिं हज़रत पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञनि पिया त हुन रोकियो त तव्हां न अचो अॼु करणु ठीकु आहे न या उमिरो हुयो न करणु अचो त उहे जेके रोकनि था उन्हनि लाइ छा आहे दुनिया में ॾाढी ख़्वारी आहे ऐं हुन लाइ आख़िरत में अज़ाबुनि अलीम न आहे अज़ीम आहे सगारो तमामु तेज़ ॾाढो सख़्तु अज़ाब आहे ऐं पोइ अलाह थो चए लिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब अलाह लाही आहे लिल्लाहे हीअ चइबो आहे न की जारिन व मजरूर लिल्लाहे ऐं अलाह ला ई आहे छा ओभर ऐं ओलह पोइ जाॾे फेरायो पंहिंजी मुआड़ खे पंहिंजे मुंहं खे ताॾे अलाह जी ज़ात सफ़र में ख़ासि तौर ते तव्हांखे क़िबलो मालूम न हुजे जिते दिलि चयव जीअं गाॾी हले थी पई ट्रेन आहे या जहाज़ आहे या गाॾी आहे तव्हांजी गाॾी में वेठा हो बिस्मिल्लाह करे अलाह अकबर करे नमाज़ पढ़णु शुरू करे अलाह क़बूल कंदो ओभर ऐं ओलह ॾे मुंहं जी ज़रूरत ई न आहे क़िबले जी ख़बर हुजे त उहो बहितरु आहे न हुजे त बिस्मिल्लाह ईअं न त जेसि ताईं कंपास कढे ॾिसे टाइम वञे निमाज़ जो किथे बीहंदासीं कंहिं शहर में न टाइम थी वियो आहे अलाह अकबर निमाज़ शुरू इन अलाह वासियुन अलीम बेशक अलाह कुशादगी कंदड़ आहे ॼाणंदड़ आहे अलाह महदूद न आहे असां वांगुरु असां इंसान ऐं असांजी पंहिंजी सोच महदूद आहे हीअं थींदो त हूअं थींदो कुझु क़ाइदा कानून ज़रूरु आहिनि पर हिन मामले में अलाह जो आहे ओभर ऐं ओलह जेॾे वणे दुआ कयो जेॾे वणे कयो पिए निमाज़ पढ़ो मुंहिंजे ख़्याल में टाइम थी वियो आहे बसि था कयूं ते पोइ 16 ते ख़तमु था कयूं 22 ताईं आहे ऐं काफ़िर चवनि था त वरितो आहे अलाह पंहिंजे लाइ औलाद ई तव्हांखे ख़बर आहे न पर पाक आहे अलाह पाक उन खां बल्कि हुन लाइ जेकी आहे मंझंदि आसमान ऐं ज़मीननि में आसमाननि ऐं ज़मीन ई आसमाननि प्लूरल ऐं ज़मीन हिकिड़ी मिड़ई सभु संदसि फर्मा बरदार आहिनि औलाद सां गॾु अलाह पाक फर्मा बरदारी जी ॻाल्हि कई आहे कुल्लु लहू कानितून फर्मा बरदार छो औलाद नाफ़रमान थी सघे थी न ठीकु आहे अलाह पाक औलाद वठे सुभाणे फ्री बीह रहेसि चएसि मूंखे ॾे सॼी मिल्कियत इहा मां त कब्ज़ो कयां हिन ते पोइ छा कंदो अलाह इन लफ़्ज़नि ते बि अलाह माफ़ करे औलाद ईअं करे सघे थी न पर अलाह इन शइ खां पाक आहे अलाह औलाद खां पाक अलाह पाक ईअं बि चयो आहे त अलाह पाक खे का ज़ालत कोन्हे क़ुर पाक इहो बि आहे कंहिं ॿी आयत में पर सिंपल ॻाल्हि अलाह औलाद खां पाक आहे सभु हाणे लहू माफ़िस समावात वल अर्द इहो किथे आहे सूरत हुन में आयतुल कुर्सी में
पर आयतुल कुर्सी में आयो आहे लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द, उन में इहो मा बि वधीक आयल आहे। पर ॻाल्हि ॿुधाइण जी इहा आहे त समावाति वल अर्द, एॾो अलाह पाक इन ॻाल्हि खे बार 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 आयतुनि में आयो आहे। किथे लहू मा फिस समावाति वल अर्द, किथे लहू लहू मुल्कु समावाति वल, किथे आयो आहे लिल्लाहि मुल्कु समावाति वल, किथे आयो आहे रब्बु समावाति वल अर्द। तमामु घणा ॿियो बदियू समावात वल, वरी आयो आहे बदियू समावात, माना ठाहींदड़ आहे। ठाहींदड़ छा, बदा माना शुरूआत कंदड़, शुरूआत कंदड़ आहे, ठाहींदड़ आहे, माना अॻे कोन हुयो आसमान ऐं ज़मीन, अलाह पाक ठाहिया, पहिरीं त हुया ई कोन। ठाहींदड़ आहे आसमान ऐं ज़मीन जो। ऐं जॾहिं कोई कमु कंदो आहे तॾहिं रुॻो चवंदो आहे छा, कुन, माना ऑर्डर आहे, इहो अमर आहे, कुन माना थी, फयकुन। हाणे कुन जेको आहे न, कुन अमल त आहे हिकिड़ो, माना जेको ऑर्डर त आहे, ही फयकुन जेको आहे न, इहो इन में काफ़ी अरसो थी सघे थो, चाहे 6 ॾींहं हुजनि, चाहे 6 साल हुजनि, 6 सदियूं हुजनि। फयकुन उहो थी पवंदो आहे, उहो पंहिंजे प्रोसेस सां थींदो आहे। पर अलाह पाक चवंदो आहे थी, उहो थी पवंदो आहे। बदी, हाणे समावात वलर सां वरी अलाह जा लफ़्ज़ कहिड़ा आया आहिनि, जेके सिफ़त आहे, बदीउन, फातिरुन, ख़ालिकुन। हिन में ॿिनि आयतुनि में बदी आयो आहे, हिननि आयतुनि में फातिर आयो आहे, ऐं ख़ालिक जहिड़ा त खोड़ आयतूं आहिनि, ख़ालिक समावात ख़ालिक समावात वल अर्द, ईअं। ऐं चयो उन्हनि जेके नथा ॼाणनि त छो न ॻाल्हाईंदो आहे असां सां अलाह, उन्हनि चयो त छो माना छो न ॻाल्हाईंदो आहे असां सां अलाह, या नथी अचे असां वटि का निशानी। कंहिं चयो, यहूदियुनि चयो, काफ़िर मुशरिक बि चवंदा हुआ, कज़ालिक, अहिड़ी तरह काल लल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, इन्हनि मां जेके हुआ अॻु, हुननि बि इन जहिड़ी ॻाल्हि कई हुई। पोइ छा आहे, हिकु जहिड़ियूं आहिनि संदन दिलियूं, बेशक निशानियूं बयानु कयूं अथऊं उन जे क़ौम लाइ जेके वैसा रखंदा आहिनि, जेके यकीन रखंदा त उनखे ख़ौफ़ थींदो न अलाह जो, न रखंदा त थींदो कीअं। पोइ अलाह पाक चए थो, इन्ना अरसलनाक बिलहक़ बशीरन व नज़ीरन वला तुसअलु अन अस्हाबिल जहीम। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्ना, बेशक असां मोकिलियो, अरसलना, असां मोकिलियो, या मोकिलियो असां क तोखे, बिलहक़, सच सां, छा, बशीर व नज़ीर, ख़ुशख़बरी ॾींदड़, ऐं हिते लिखियल आहे डिॼाणींदड़, डिॼाणींदड़ न आहे, ख़बरदार कंदड़। वला तुसअल, ऐं तो माना यारफ़ मुदारिया, वला तुसअल अन अस्हाबिल जहीम, तोखो न पुछियो वेंदो दोज़खनि बाबति। असां तोखे ख़ुशख़बरी इलाही पोइ मोकिलियो आहे त जन्नत जी ख़ुशख़बरी ॾे, जेको अमल साले करे, ईमान आणे अमल साले करे, ऐं जेको न करे त हुनखे जेको आहे ख़बरदार कर दोज़ख जे बारे में। बसि तोखां न पुछियो वेंदो त हे दोज़ख, हिननि अमल न कयो, दोज़ख में विया, त तूं जवाबु ॾे, न। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि राज़ी न थींदा तोखां यहूदी न की नसारा, जेसीं ताईं छा थिए, तूं ताबेदारी करें संदन तरीक़े जी, माना तूं उन्हनि जे तरीक़े ते हले। पर अलाह साईं छा थो चए, ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चओ, कुल माना उन्हनि खे चओ त हिदायत अलाह जी हिदायत आहे, हक़ीक़त हिदायत उहा आहे जेका अलाह ॾे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तूं ताबेदारी कंदे सदन उन्हनि जी, माना उन्हनि जे मर्ज़ी जी, त पोइ उन बाद उन जे जेको आयो तो ॾे, हालांकि जेको क़ुर अची चुको आहे तो ॾे, उन जे बावजूदि तूं हुननि खे ॿुधंदे, उन्हनि जी ताबेदारी कंदे जेको आहे, त पोइ हूंदो तो अलाह वटां न को संभालींदड़ ऐं न को वारो। पोइ अलाह वटां को मददगार कोन्हे, को फारी बारिश कोन्हे। जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो चयो थो वञे त असांजी कहिड़ी हालत आहे। त जेको असांजो इल्मु अची चुको आहे क़ुर, इनखे पकड़णो आहे, इनखे सम्झणो आहे, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत खे पकड़णो आहे। बसि बाक़ी ॿ आयतूं आहिनि, अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब, उहे ॾिनोसूं जिन खे किताब, उहे माण्हू जिन खे किताब मिलियो, उहे तिलावत कंदा आहिनि उन जी जहिड़ो हक़ु आहे तिलावत जो, ऐं उहे ईमान आणींदा आहिनि उन में, जेकी न ईमान रखंदा आहिनि उन में, उहे आहिनि छीअ वारा, नुक़सान वारा आहिनि, जेके उनखे न मञींदा आहिनि। जिन खे किताब ॾिनो अलाह पाक उन्हनि जी ॻाल्हि करे थो पियो, त उहे जेकॾहिं तिलावत था कनि, इहो असहाबुल अशीर मुंहिंजे ख़्याल में हुया, जंहिंमें कुझु आया हुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलण, त उहे सुठी तिलावत कंदा, उन्हनि जे दिलि में ईमान हो, पोइ उन्हनि इस्लाम बि क़बूल कयो, उन जे बारे में इहो आहे। अलाह नबी करीम उन्हनि जी तारीफ़ फरमाई। पोइ 22 नंबर आयत आहे, हीअ 2 आयतूं आहिनि, उन खां पोइ सूरह इब्राहिम जो ज़िक्र थींदो, इन करे 2 आयतूं ही खणी आयूं त हिन सां बनी इसराइल जो टॉपिक हिते पूरो थींदो। वरी साॻी आयत आहे उहा जेका अॻु में आयल आहे 2 दफ़ा,
या बनी इसराइल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम व अन्नी फद्दलतुकुम अलल आलमीन। ए बनी इसराइल यादि कयो आहे मुंहिंजो गुण मुंहिंजी। हिते माण्हू लिखियो आहे नेमतूं, तफ़सीर में नेमतूं चई सघिजे थो पियो त लफ़्ज़ी माना में आहे नेमत, माना मुंहिंजो अहसान यादि कयो, अहसान न नेमत यादि कयो जेको मूं तव्हां ते कयो, कयूं न कयो, ऐं त जेको आहे तूं मूं मांखे सॻो रखियो तव्हांनि ते। हीअ जेका हीअ लफ़्ज़ कुरू या त ईअं पढ़िबो या वरी थींदो उज़कुरू, उनजो कीअं तरीक़ो आहे, हीअ हमज़तुल वसल हूंदो आहे न, इनखे पढ़ी न सघिबो, हिते जज़्म आहे, इनखे कान हरकत ॾियणी आहे। पोइ छा थींदो, हरकत कीअं ॾिसंदासीं, अखर ॻणींदासीं, हीअ हिकु माना हीअं हिकु अखर, ॿियो अखर, टियों अखर, हीअ जेको टियों अखर आहे न, इन ते ॾिसबी त कहिड़ी आहे माना हरकत, उहा हिन ते ईंदी, हिन ते पेश आहे त हिते उज़कुरू थी वेंदो, उहो हिन हमज़तुल वसल ते पेश आयो। ॿियो तरीक़ो कहिड़ो आहे, माना हीअ हीअं थियो, हीअ पेश, हिते दम, उहा दम अची वई हिते। ॿियो तरीक़ो कहिड़ो आहे, फेल ॾिसबो आहे, फेन आइन वारे कलमे ते ॾिसबो आहे हीअं, माना आइन वारे में कहिड़ो आहे, हिते तव्हां ॾिसंदो हिन में इहो हीअ काफ़ आहे विच वारो, हीअ काफ़ आयो, हिनखे इन ते हरकत कहिड़ी आहे, दम, हिन ते छा थींदो, दम, त दम, जेकॾहिं दम आहे त हमज़तुल वसल ते बि दम ईंदी। जेकॾहिं फ़तह ऐं कसरा हुजे हा हिन ते, हिन अखर ते, त हिते कसरा अचे हा, बसि इहो असूल आहे हिनजो। आख़िरी आयत आहे, ऐं ॾिजो हुन इहे ॾींहं खां न टारे सघंदो जंहिंमें को जीव कंहिं जीअ खां, हीअ नफ़्सुनि जेको आहे मोनस आहे, हा इन मोनस लाइ थो अचे हिते, कुझु बि को कंहिंजी मदद हुते कोन कंदो, जेको पंहिंजा अमल वया उहे कमु ईंदा, ऐं न की क़बूल कयो वेंदो ख़ासि को बदिलो। उते मां चवां थी मुंहिंजी मिल्कियत मां छॾे आयो आहियां, मुंहिंजा गुनाह भला 20 लाइ जेके हे भला मिल्कियत तव्हां खणो, उते न मिल्कियत हूंदी, न का ॾियण लाइ शइ हूंदी, सवाइ पंहिंजे कंहिं चङे अमल जे। जेकॾहिं मां कंहिंखे नुक़सानु ॾिनो आहे, कंहिंखे नुक़सानु पहुचायो आहे, उहो जेकॾहिं दहा करे बीठो त पोइ मुंहिंजा चङा अमल उन वटि हलिया वेंदा। अलाह इन ॻाल्हि खां बचाए। उन ॾींहुं माण्हू उहो मुफ़लिस हूंदो, उन खां वधीक को मुफ़लिस कोन्हे को, जंहिं ॾींहुं क़यामत में उन जा अमल उन खां खणी ॿिए हक़दार खे ॾिना वञनि। इन करे अॼु जेको हक़ु ॾियणो आहे अॼु ॾिजे, अॼु ॾियो हक़ु, सुभाणे न थियो ॾिजे इंशा अल्लाह ताला। पोइ ऐं न की क़बूल कयो वेंदो ख़ासि को बदिलो, ऐं न की नफ़ो ॾींदी खेसि कापारत, ऐं न की हू मदद कया वेंदा। वरी हिन में कापारत उन्हनि जे लाइ न की कई वेंदी जंहिंजे लाइ अज़ाबुन अज़ीम अची वियो, उन में इहो अची वेंदो। पर ॿियनि क़िस्मनि में शिफ़ात जे लाइ ॿिया लफ़्ज़ विया आहिनि, आतुल कुर्स में विया हुआ इल्ला बिइज़्नी, उन खां सवाइ शिफ़ात कंहिंजी न थींदी, जेके अलाह इजाज़त ॾींदो उहा थींदी इंशा अल्लाह ताला। हिते पंहिंजो सेशन ख़तमु था कयूं पिया, अलाह साहिब खां दुआ घुरूं था पिया इंशा अल्लाह ताला त अलाह पाक क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए, हिनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखण में का ग़लती थिए अलाह सी पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए। बारक अल्लाह ली व लकुम फिल क़ुरआन अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयात व ज़िक्रिल हकीम। ओवर टू यू से रियासत।